हिन वक़्तु असां जाम नवाज़ अली भरिसां हज़ूर शाह में मौजूद आहियूं। 8-10 साल थी विया आहिनि, को माण्हू कोन आयो आहे, न कंहिंखे खाटी खई आहे। ऐं जेको अचे सिमनाले में पाणी छॾे, जेको अचे सिमनाले में छॾे। जेकॾहिं सिमनाले में घस हूंदो त पाणी कढंदो न सिमनालो। सिमनाले में 2 गुंदियूं 8 गुंदियूं जो पाणी थो अचे, सिमनालो किथां कढंदो? हीअ असांखे ॿोड़ियो न आहे, सिमनालो ॿोड़ियो आहे। हीअ तव्हां घर ॾिसो असांजा सभु पाणी में अची वेंदा। साइंसदान खे चयो, इंजीनियरनि खे चयो, जाम असां दाऊं कयूंसीं, जाम कयूंसीं, केरु अचे ई कोन थो, को लड़े ई कोन थो, खाटी कोन था कराइनि। खाटी न कराईंदा त पोइ हाणे उअं ई तबाही त थींदी न, फसल त विया, घर बि असांजा विया हलिया। हीअ पाणी टेम खाईंदो, तक़रीबन 15-20 ॾींहं खाईंदो। अञा त ॿाहिरां पाणी जाम पियो अचे न, जाम ॿाहिरां पाणी पियो अचे, हेॾां नवाबाद जो, हेॾां बिजारनि जा पाणी, इहे सभु अज़ाब में असां ज़ुल्म में पिया आहियूं। माल मता मरी चुका आहिनि, को हमदर्दी वारो कोन्हे। महिरबानी करे असांखे पाणी कढाइजो, महिरबानी सां असां सुख साह को खणूं, असीं मरूं पिया। सिंध में पूरे पाकिस्तान में पियूं आहिनि, मगर तव्हां अगरि पूरे एशिया में ॾिसो जेको पंहिंजो इहो नओं सिलसिलो बारिशुनि जो हिन साल पाण खे ॾिसण में अचे थो। ऐं उहे बारिशूं जेके आहिनि उहे एतिरी एक्सपेक्टेशन खां वधीक आहिनि। जी नाज़रीन, तव्हां हिन ॻोठाणनि जा वीचार ॿुधा। हिननि चयो त जेको LBW सिमनालो आहे उन जे करे जेको आहे न हीअ वॾी जेको तबाही आयो आहे। हिननि इहो बि ॿुधायो आहे त जेके इलाइक़े जा जेके ज़मीनदार आहिनि उहे सिमनाले में पाणी छोड़ कंदा, सिमनाली वक़्तु सिर खाटी न थियण जे करे जेको आहे उहे सॼो नुक़सानु थियो पियो आहे। हिननि सिंध हुकूमत ऐं DC सांगड़ ऐं तक जे चूंडे निमांदनि खे पुरज़ोर अपील कंदे चयो त नोटिस वठी असांजे सिमनाली खाटी कराए वञे ऐं असांजे ॻोठनि में पाणी कढाए ॾिनो वञे। कैमरामैन विशाल मेरा गॾु इमदाद अली, बलोच टाइम न्यूज़, जामनवाज़ अली।